तो सेवा में कॾहिं न सोचो तो हीअ सेवा अलग आ उहा सेवा अलग आ। हाँ तो मां तो हीअ सेवा कंदो आहियां पाणीअ जी, मां भोजन जी छो कयां? मां छो हिते वेही रहां? मां तो गाड़ी जी सेवा कंदो आहियां, तो मां वरी हीअ सेवा छो कयां भंडारे जी? मां चप्पल सेवा कंदो आहियां, तो वाहन सेवा छो कयां? मां तो लाइव सेवा कंदो आहियां, तो अॼु मां वरी ॿी सेवा छो कयां? लेबल न लगायो। सेवादारी जी लेबल लगल हुजे, सेवा जी लेबल न हुजे। याद रखिजो, अगर सेवा जी लेबल लगायो तो सेवादारी न थी सघंदो कि मां जी इहा ई सेवा, पोइ तूं सेवादारी कीअं थिए? सेवादारी पंहिंजे मन सां थोड़ी न सेवा कंदो। अॼु तव्हांखे सेवा बदिलजी वई, डिपार्टमेंट बदिलजी वियो, ॿी सेवा करणी पए, उहो ई तो सेवादारी। बाक़ी मां सेवा कंदुमि त हीअ ई कंदुमि, हीअ न कंदुमि, इहा सेवा त न आहे भाई, इहा त दादागिरी थी वई। हेठीअ खां हेठी सेवा। चओ हरे राम। मान लो कोई बढ़िया सेवा तो करे, कंहिंखे सेवा में लगायो आहे, बढ़िया स्वागत है सेवा में, सभिनि खे गुल ॾियो, हार पायो, हा न, बढ़िया वेही करे उन्हनि जो स्वागत कयो, इहा सेवा आहे। ऐं सुभाणे उन सेवादारीअ खे संत चवनि त भैया तुंहिंजी सेवा बदिली वई आहे। कहिड़ी सेवा? तूं टॉयलेट साफ़ कर। तूं टॉयलेट साफ़ कंदे, बाथरूम न, टॉयलेट, शौचालय साफ़ कंदे तूं, तो उन सेवादारीअ जे चेहरे ते शिकन न अचणु खपे कि काथे मां महिमाननि जी आओ भगत पियो कयां, गुलनि जी मालाऊं पियो पायां, बैंड बाजन में उन्हनि सां बढ़िया झूमा पियो मां, ऐं काथे टॉयलेट शौचालय साफ़ कयां मां। अगर थोड़ी भी रेखा अची वई तो सेवादारी कच्चो थी वियो। उन ई भाव सां, उन ई मौज सां, हा मां इहा सेवा कंदुमि। हक़ीक़त में त ईअं जेतिरी हेठी सेवा आहे न, उहा महान थींदी आहे। चओ हरे राम। और सेवा करे कोई ॿुधाए बि न कंहिंखे, जताए बि न, ॾेखारे बि न, छपाए बि न, लिकाए छॾे। और न मन में सम्झे कि मां वॾी सेवा कई आहे। हलो ठीकु आहे, ॿाहिरि न ॿुधायो, अगरि मन में असां सोचूं था मां हेॾी सेवा कंदो आहियां, बढ़िया 4-4 घंटा वेही करे सेवा कंदो आहियां, फलाणी सेवा कंदो आहियां, इहो सेवा कंदो आहियां, त पोइ उहा सेवा त अहंकार में जली वई अंदरि। अहंकार त बाहि आहे ख़तरनाक। इन करे भुली करे भाई सेवा, ओहो भरत महाराज रामायण में चवनि था सभिनि खां कठिन धर्म आहे त सेवा जो, सब ते कठिन सेवा धर्म। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि। तव्हां इंसान जी ॻाल्हि था कयो, भगवान कहिड़ी सेवा कई? केवल जूठी पतलियूं खयूं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। माधव दास के शौच जी सेवा श्री कृष्ण भगवान कई। माधव दास के बाह पकड़े वेंदा, पाणी ॾींदा। शब्दनि में हाणे असां उहे शब्द नथा चई सघूं, ख़राब शब्द जेके असांजा वैदिक शब्द आहिनि। शौचालय जी सेवा, शुद्धिकरण जी, मल त्याग जी सेवा श्री कृष्ण भगवान कराई आहे। उन जी नुंहुं जेॾी महिल प्रेगनेंसी में हुई न, जेॾी महिल जन्म ॾियण वारी, त कोई स्त्री न हुई, ओॾी महिल कोई माण्हू न हुयो सेवा करण लाइ, त नर्स जी सेवा, दाईअ जी सेवा परमात्मा श्री कृष्ण भगवान कई। भक्तमाल पढ़ी ॾिसो माधव दास जी कथा, अहिड़ा भक्त माधव दास। बोलो भक्तवत्सल भगवान की जय। न तो पोइ जेके पैसा वठी कर उहे वीचारा सुठा थिया, उहे त वीचारा चुपचाप सेवा कंदा आहिनि। जेके पघार ते कंदा आहिनि उहे त चवंदा ई न हे कमु न कर, लकड़ी खणाए त लकड़ी खणंदा, पाणी भराए त पाणी भरंदा, रोटी ठाराए रोटी ठाहींदा, त उहे सुठा थिया तंहिंखां पघार ते। वीचारा थोरो सो पैसो था वठनि बसि, और केॾी ईमानदारीअ सां सेवा था कनि। सेवादारीअ खे सेवादारी सम्झी करे सेवा न करणु खपे कि मां त ग़ुलाम आहियां सतगुरनि जो, मां त प्रभुअ जो बिल्कुलु हीअं अणमुल्यो बिना पैसे जो ग़ुलाम आहियां। हे मुंहिंजा मालिक आहिनि, हे श्री कृष्ण मुंहिंजा परमात्मा आहिनि, इन कृपा कई आहे, मूंखे सेवा बख़्शी आहे। बोलो वृंदावन बिहारी।